श्री कृष्ण गोविंद। भगवान परमात्मा ज्ञान दई रहे, पंहिंजो स्वरूप समझाए रहे। तेरे अध्याय में अॻिते भगवान चवनि था त उहो ब्रह्म ज्योतिन जी भी ज्योत माया खां तमाम परे चवाईंदो आहे ऐं उहो परमात्मा ॼाणण लायक आहे ऐं तत्व ज्ञान सां प्राप्त थियण वारो आहे ऐं सभिनी जे हृदय में वसियल आहे। भगवान चवनि था उहो ब्रह्म यानी निर्गुण तत्व जेको परमात्मा जो आहे, ज्योतिन जो भी ज्योत, माया खां बिल्कुल न्यारो परे, और जंहिंजो ज्ञान पाइण खपे, या वरी ये समझो जंहिं ज्ञान खां वधीक कुछ भी ज्ञान कोन्हे। वो ज्ञान कीअं मिलंदो? तत्व ज्ञान सां प्राप्त थियण वारो आहे। परमात्मा खां पहिरियों परमात्मा ज्ञान ईंदो, तत्व ज्ञान यानी आत्म ज्ञान, पोइ प्रभु जी प्राप्ति। काथे आ? चयूं सभिनी जे हृदय में वसियल आहे, सभिनी जे दिल में भगवान वेठा आहिनि। चओ हरे राम हे हरे हरे कृष्ण। भगवान चवनि था हृदय से तिष्ठति अर्जुन। हे अर्जुन, वो सभिन प्राणिन जे हृदय में परमात्मा विराजमान आहे। हे अर्जुन, अहिड़ी रीत खेत्र यानी क्षेत्र ज्ञान ऐं ॼाणण लायक परमात्मा जो स्वरूप थोड़े में ॿुधायो वियो आहे। उन्हीअ खे ॼाणे मुंहिंजो भगत मुंहिंजे स्वरूप खे मिली वेंदो आहे, प्राप्त थींदो आहे। भगवान चवनि था इहो ज्ञान तव्हांखे सार रूप ॿुधायो वियो, इहो ज्ञान जेको समझी वेंदो मूंखे प्राप्त थींदो। हे अर्जुन, प्रकृति यानी मुंहिंजी टिन गुणन वारी माया ऐं जीवात्मा यानी क्षेत्र यानी शरीर जेको जानकार इन्हनि ॿिन्ही खे ई तूं अनादि ॼाण ऐं मोह माया विकारनि खां माया वारे सभिनी पदार्थनि खे भी प्रकृतिअ खां ई पैदा थियल ॼाण। चओ हरे राम। छो त कारज यानी आकाश वायु अग्नि जल पृथ्वी ऐं शब्द स्पर्श रूप रस गंध यानी जेको असां इंद्रियन सां महसूस कंदा आहियूं, ऐं कर्म बुद्धि अहंकार मन, ये जेके अंतःकरण आहिनि, अंदरां औजार कहिड़ा आहिनि? तव्हांखे पहिरों भी ॿुधायो, जेके नज़र न ईंदा आहिनि, मन चित्त बुद्धि अहंकार, ये अंदरां औजार है। चओ हरे राम। जहिड़ी तरह सां नट खोलींदा आहियूं त पानो खणंदा आहियूं असां, कोई स्क्रू खोलणो आहे जी त पेचकस खणंदा आहियूं त नज़र ईंदा आहिनि, हा न? पर जेॾी महिल टीवी रिमोट सां चालू थी वेंदी आहे त ओॾी महिल नज़र न ईंदो आहे, कोई तार वई होॾे, कोई पेचकस लॻो, हितां तव्हां बटण दबायो होॾे टीवी चालू थी वई, हा न? कार जा दरवाजा खुली आहे, लॉक खुली वियो। इहो सभु छा आहे? इहो सम्झो अंतःकरण। सिस्टम हली रहियो आहे पर नज़र नथो अचे। टीवीअ खे कंहिं हथ भी न लॻायो और टीवी चालू भी थी वई, आहे न? त इहो जेको आहे सम्झो अंतःकरण, इहो मन आहे असांजो, मन चित्त बुद्धि अहंकार। ऐं ॿाहिरियूं इंद्रियूं जेके आहिनि उहे ॿाहिरियों नज़र अचण वारा औजार आहिनि। ॿाहिरियां कन त्वचा जबान अखियूं नक मुंह हथ पेर पेट ऐं अशुद्ध अंग, इन्हनि खे पैदा करण वारी प्रकृति चवाईंदी आहे ऐं जीवात्मा भोगण वारो चवाईंदो आहे। चओ हरे राम। पर त्रिगुणमयी माया सां ही इंसान सब पदार्थ भोगींदो आहे। त्रिगुणमयी माया यानी सतो रजो तमो। सत्संग जो भी हिकिड़ो रस आहे, उहो असां सतगुण में वठूं था, आहे न?
हिन भजन में ॾाढो मज़ो आयो, चवंदा आहियूं न अॼु कीर्तन में डांस थी मज़ो अची वियो, बढ़िया। ये कथा बढ़िया लगी ॾाढी। त धीरे धीरे उहो जेको मन जो सुख आहे उहो प्रेम बणिजी वञे। त सात्विक गुण में भी सुख वठण जी असां इच्छा न कयूं त असां सत गुण जे बंधन खां भी बची वेंदासीं। या सत्संग कीर्तन करे, भजन करे, माला फेरे करे, थोड़ो सो भी मन में हूंदो आहे कि मां पाठ कंदो आहियां, सिमरन कंदो आहियां, त इते असां ॿधजंदा आहियूं। सत्संग खूब करे, भजन करे, नाम जपे, लेकिन मन में इहो भाव न अचे अहंकार जो। जबान ते तो बिल्कुल ही न अचे, मन में भी न अचे। ॿियो कोई बंधन कोने, अहंकार ही सूक्ष्म अहंकार। चओ हरे राम। ये सब अंदर आहिन, सभिनि जे अंदर आहिन, पर वक्त पाए करे निकरंदा आहिनि। चओ हरे राम। कोई विरला संत महात्मा बचंदा आहिनि। कोई भी माण्हू 24 कलाक गुस्सो न कंदो आहे। कोई भी माण्हू 24 घंटा पंहिंजी हेकड़ी न ॾेखारींदो, अभिमान न कंदो। पर कोई पल अहिड़ो अची वेंदो आहे कि उनखे गुस्सो भी अची वेंदो आहे, अभिमान भी अची वेंदो आहे, लोभ भी अची वेंदो आहे। छो जो जेकी अंदर शइ आहे उहा ई त ॿाहिरि निकिरंदी। ये अंदर आहिनि। जहिड़ी तरह सां संत चवंदा आहिनि भाई बीपी आहे, शुगर आहे, ये तो अंदर आहिन, पर टेबलेट वठी करे, परहेज करे, खान पान सुधारे, वाक करे, योग करे, प्राणायाम करे, इन्हनि खे कंट्रोल कयो वेंदो। अंदर तो आहिन, थोड़ो सो वधीक खाई पी छॾियो नमक वग़ैरह तो बीपी हाई थी वेंदो। मिठाइयूं खाई छॾियो होलीअ में तो शुगर हाई थी वेंदी। त जहिड़ी तरह सां बीपी शुगर अंदर हूंदा आहिनि, पर माण्हू संयम परहेज रखी उनखे बराबर कंदो आहे। त अहिड़ी तरह सां हर माण्हू जे अंदर काम, क्रोध, अहंकार इहे सभु त आहिनि, पर सत्संग जे द्वारा, भक्ति जे द्वारा, प्रार्थना जे द्वारा उहो उन्हनि खे कंट्रोल कंदो आहे। और कोई हनुमान महाराज जहिड़ा, सुखदेव महाराज, बाबा श्रीचंद साहिब, उहे मनुष्यनि जी श्रेणीअ में न, उहे त भगवत प्राप्त महात्मा आहिनि, साक्षात भगवत रूप आहिनि। ये असांजी ॻाल्हि थी हले, हा न। श्री कृष्ण गोविंद। तव्हां ॿुधंदा आहियो कॾहिं कॾहिं नारद महाराज खे भी गुस्सो अची वियो, हा न। नारद महाराज के कॾहिं कॾहिं क्रोध अची वियो, काम अची वियो, छाजे करे? जबकि ये तो भगवत प्राप्त आहिनि, लोक ऋषि न आहिनि, देव ऋषि। वैकुंठ हली वेंदा आहिनि भगवान वटि, पोछो वैकुंठ घुमी ईंदा आहिनि, शिवलोक हली वेंदा आहिनि शिवजीअ ॾे। पोइ कीअं भला रामायण में उनजी कथा आई? भगवान खे शाप ॾेई छॾियो। त भगवान इन्हनि खे लीला में शामिल कंदा आहिनि, पंहिंजे लीला में, हा न। भगवान जी अहिड़ी प्रबल माया आहे कि नारद महाराज जहिड़ा भी लीला में शामिल थिया, पोइ रोअनि था, प्रभु मां अपराध थियो, मां गुनाह करे छॾियो। त भगवान सम्झाइनि था, मुंहिंजी इच्छा सां थियो आहे, मुंहिंजी इच्छा सां थियो आहे। पोइ भी प्रायश्चित करणो अथव नारद जी। त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ईअं नथा चवनि त हरे विष्णु चओ, ओम नमो नारायणाय चओ, ओम नमः शिवाय। श्री कृष्ण गोविंद। त इन्हनि टिनि गुणनि जे करे आत्मा सुठी ऐं किनी जूण में जन्म पाईंदो आहे। हे त सत गुण आहे। सत्संग कंदे कंदे वियो त माण्हू वरी इंसान ठहंदो, कंहिं सुठे परिवार में ईंदो, सुठे सत्संगी परिवार में, उनखे आस पास वरी दरबार साहिब, सत्संग कीर्तन भक्ति जी सुठी अवस्था वारी जगह मिलंदी। अगर सत गुण कंदे भक्ति सत्संग कंदे वियो आहे। जहां जन्म हरि भगत कहाई, हनुमान चालीसा में चवनि था। तुमरे भजन राम को पावे।
बचियो विषय विकारन बुराइन को बचियो, अंत समय प्रभु जी याद आई तो तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुबरपुर जाए। जहां जन्म अगर अचणो पयो हरि भगत कहाए, भगवान जे भक्त जे रूप में ही उन जो जन्म थींदो आहे। अहिड़ी रीत जेको इंसान गुणन सुधी प्रकृति के तत्व से जानंदो आहे, वो सब कर्म कंदे भी वरी जन्म न वठंदो आहे। यानी जेको माण्हू सम्झंदो आहे कि मां केर आहियां, शरीर छा आहे, ये विकार छा आहिनि, ये इंद्रियूं छा आहिनि, हाँ वो सम्झंदो आहे न हिन महिल ये इंद्री मूंखे खींचे थी, ये कन खींचनि था बुराई ॿुधण जे लाइ, अखियूं खींचनि थी बुराई ॾिसण जे लाइ, वो सम्झंदो आहे। असां जहिड़ा माण्हू ईअं किरी पवंदा आहिनि, पर सत्संग करण वारो सम्झंदो आहे अरे हा हे कमु हाणे थो ग़लति थो थिए पियो, मूंखे बचणो आहे। अंदरि उनजो सायरन वॼंदो आहे, अंदरि उनखे आवाज़ ईंदी, बुद्धि चेतना में जागंदी, हे कमु न कर प्यारा। यही तो फ़ाइदा आहिनि सत्संग जा। चओ हरे राम। धीरे धीरे अॻिते वधंदो, सम्झंदो मां शरीर न आहियां, मां प्रभुअ जो अंश आहियां। जॾहिं आत्म ज्ञान अची वियो त पोइ कहिड़ा दोष कहिड़ा पाप। हे अर्जुन, तत्व खे जॾहिं ॼाणंदो त सभु कर्म कंदे वरी जन्म न वठंदो। त हे सतो रजो तमो वारी ये प्रकृति, हे इंद्रियूं, ये सब भगवान जी लीला हली रही है। हे अर्जुन, अहिड़े परम पुरुष परमात्मा के केतरा माण्हू शुद्ध थियल सूक्ष्म बुद्धि से ध्यान लगाए हृदय में ॾिसंदा आहिनि, ऐं ॿिया केतरा ई ज्ञान योग से ॾिसंदा आहिनि। कई संत अहिड़ा आहिनि जिन जी बुद्धि सूक्ष्म शुद्ध थी वई आहे, भलो बुरो समझी वई आहे, बुराइन को बची रही है, पवित्र अवस्था में अची वही है। वो शुद्ध बुद्धि से ध्यान लगाईंदा पार थी वेंदा आहिनि। केतरा ई ज्ञान योग से ॾिसंदा आहिनि, मन तू ज्योत स्वरूप है, मां शरीर न आहियां, ये कर्म छाजा मुंहिंजा, न मूंखे पुण्य न मूंखे पाप, न मूंखे स्वर्ग न मूंखे नरक, मां तो उनजो अंश आहियां, मां तो ॿियो कुछ भी न आहियां। इन तरह से कई ज्ञान योग से ॾिसंदा आहिनि, कई निष्काम कर्म योग से बिना कंहिं स्वार्थ लोभ लालच सभिनी जी सेवा करे छॾींदा आहिनि, जीवन ई परोपकार में लगाए छॾींदा आहिनि। इन तरह से मुक्ति पाईंदा आहिनि। पर इन्हनि खां परे ॿिया जेके घटि दिमाग वारा, घटि अकुल वारा माण्हू आहिनि, से तत्व ज्ञान के ॼाणण वारनि खां ॿुधी भजन कंदा आहिनि। चओ हरे राम। हाणे तो दुर्लभ अवस्था थी वई, हाणे तो अहिड़ा संत ही मुश्किल था मिलनि। तत्व ज्ञान यानी ब्रह्म ज्ञानी, उन खां पुछी करे माण्हू साधन करे भजन करे। इन करे चवनि था भाई कलयुग योग न यज्ञ न ज्ञाना, एक आधार राम गुण गाना। इनके ॿुधण वारा माण्हू भी मौत रूपी इन संसार सागर के बेशक तरी पार पुजंदा आहिनि, सत्संग जे द्वारा संतन को बुद्धि करे।